बाबा अथवा पुलिस पकड़ो सुन के बता भरी बने हेलो 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 सूबेदार साहब ई छा आहे असांजे घर में दाख़िल छो थिया कहिड़ो ॾोह आहे असांजो फोन कयो आहे वाह जो मल्हार तव्हांखे सभु ख़बर आहे पोइ बि बेख़बर था थियो न सूबेदार साहब न मल्हार खून नाहे कयो मुंहिंजो पुट बेगुनाह आहे तूं मल्हार जो पीउ आहीं न मल्हार हथ आहे त ठीकु आहे न त तोखे थाणे ते टंगीदुसि चाचे खे छॾियो साहब मां थो हलां सोट जे एवज़े में चाचो पोड़ो आहे मल्हार थाणे ते पेश न पियो तो हिक खे न समूरी घर बातनि खे थाणे में बंदि कंदुसि फिलहाल मां पोड़े खे वठी थो हल बुढ़ा थी सूबेदार ई छा आहे